मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 11 बिजलीअ जी सघ इलेक्ट्रिक पावर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बिजलीअ जी सघ यानी इलेक्ट्रिक पावर। हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन इलेक्ट्रिक पावर एंड एक्सप्लेन हाउ इट रिलेट्स टू रेजिस्टर्स, यानी बरक़ी ताक़त जी तारीफ़ करण ऐं वज़ाहत करण त उहा रेजिस्टरनि सां कीअं लाॻापियल आहे। ॿी पॉइंट में चवे थो ड्राइव एंड यूज़ द फार्मूलाज़ P इज़ इक्वल टू VI, P इज़ इक्वल टू I स्क्वायर R एंड P इज़ इक्वल टू V स्क्वायर अपॉन R, यानी फार्मूलनि खे अख़ज़ करण ऐं इस्तेमाल करण। Why we study this? ही असीं छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो by studying this we learn how resistors and appliances consume energy in electrical circuits, how much power or energy is used by devices like fans, bulbs, heaters and mobile chargers, how to design safe and efficient circuits by preventing overloading and energy waste, and how power is dissipated in a resistor। यानी हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असीं उहो सम्झी सघूं था त रेजिस्टर ऐं बरक़ी सामान सर्किट में तवानाई कीअं इस्तेमालु कनि था। पखो, बल्ब, हीटर ऐं मोबाइल चार्जर जहिड़नि डिवाइसनि में केतिरो पावर या एनर्जी ख़र्च थिए थी, जीअं ओवरलोडिंग ऐं तवानाईअ जे ज़ाया थियण खां सर्किट बचाए महफ़ूज़ ऐं मुयसर डिज़ाइन कया वञनि, ऐं रेजिस्टरनि में पावर कीअं ज़ाया थिए थो। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था, जेको आहे इलेक्ट्रिक पावर यानी बिजलीअ जी सघ। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां पावर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त पावर छा हूंदो आहे, इन खे असां ऑलरेडी 9th जे क्लास में डिस्कस करे आया आहियूं, जॾहिं असां चैप्टर पढ़ियोसीं वर्क, पावर एंड एनर्जी। त उन में असां वर्क जे बारे में बि डिस्कस कईसीं ऐं पावर जे बारे में बि असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। अगरि जेकॾहिं तव्हांजे ज़हन में न आहे त हिते असां थोरो जेको आहे त इन खे रिकॉल कयूं था। त मिसाल जे तौर ते ही असां वटि हिकिड़ो बॉक्स आहे जेको हेवी आहे। हाणे हिकिड़ो ए बंदो आहे जेको इन बॉक्स खे जेको आहे त मूव करे थो हिन पॉइंट खां हिन पॉइंट ताईं। उन खां पोइ जॾहिं हिन बंदे यानी ए माण्हूअ हिन बॉक्स खे हिन पॉइंट खां हिन पॉइंट ताईं मूव करायो, त इते हिन जेको कमु कयो उहो कयो जेको आहे त 100 जूल। ऐं इहो जेको कमु हिन कयो, इन कमु करण में हिन जेको टाइम वरितो उहो वरितई 10 सेकंड। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो माण्हू आहे जेको आहे बी। कमु साॻियो ई आहे, पर इहो छा थो करे, इहो साॻियो कमु जेको आहे त ही वरी 5 सेकंडनि में थो करे। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त कहिड़े माण्हूअ में पावर वधीक आहे। असां चवंदासीं त उहो माण्हू जेको साॻिए कम खे जेको आहे त थोरे टाइम में थो करे। यानी असां ईअं चई सघूं था त पावर छा आहे, पावर आहे त केतिरे टाइम में को माण्हू केतिरो कमु करे, या कंहिं मख़सूस टाइम में कमु करण जी सलाहियत खे असां पावर चई सघूं था। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, जॾहिं असां हिन पावर जी ॻाल्हि कईसीं हिते, त ही असांजो जेको आहे त फिज़िकल वर्क हुयो। ठीकु आहे, हिन में असां पाण कंहिं शइ खे जेको आहे त मूव करायूं पिया ऐं पाण कमु कयूं पिया। पर जेकॾहिं असां हाणे हिते इलेक्ट्रिक पावर जी ॻाल्हि कंदासीं त इन जे लाइ वरी असांखे जेको आहे त सर्किट जी ज़रूरत पवंदी। हाणे आमतौर ते जीअं असांखे ख़बर आहे त जॾहिं हिकिड़ो सर्किट हूंदो आहे त उहो कंप्लीट तॾहिं थींदो आहे जॾहिं उन जा ॿई पासा बैटरीअ सां लॻल हुजनि। हाणे मिसाल जे तौर ते हिते असां कोई लोड ॾिनो आहे ऐं उन लोड खे जेको आहे त असां बैटरीअ जे ॿिन्ही साइड्स खां जेको आहे त कनेक्ट कयो आहे। हाणे छा थींदो त जेको इलेक्ट्रॉन्स जो फ्लो हूंदो प्यारा ॿारो, उहो हायर पोटेंशियल खां कहिड़े तरफ़ हूंदो, लोअर पोटेंशियल जे तरफ़। हाणे उन खां बाद में छा थो थिए त इलेक्ट्रॉन्स हितां आसानीअ सां पंहिंजो कमु करनि था, पर जॾहिं इलेक्ट्रॉन हिन पॉइंट ते अचनि था त हिते हीअ असांजी लोअर पोटेंशियल आहे ऐं हीअ असांजी वरी हायर पोटेंशियल आहे। हाणे लोअर पोटेंशियल खां हायर पोटेंशियल ते वञण जे लाइ इलेक्ट्रॉन ते कमु थो थिए, पर उहो कमु केरु थो करे, उहा बैटरी थी करे। हाणे जेकॾहिं असां इन बुनियाद ते ॾिसूं त हिते जेको असांजो कमु थो थिए उहो कंहिं ते थो थिए, उहो चार्जिस ते थो थिए, यानी इलेक्ट्रॉन्स ते थो थिए। तॾहिं असां हिन कम खे हिते इलेक्ट्रिक पावर चई सघूं था। तो हाणे जेकॾहिं असां पावर जी डेफिनेशन खे ॾिसूं त पावर जी डेफिनेशन में असांखे चए थो द रेट एट विच द वर्क इज बीइंग डन इन एन इलेक्ट्रिक सर्किट इज कॉल्ड द इलेक्ट्रिक पावर। यानी कंहिं बि बरक़ी सर्किट में फी एके वक़्त में कयल कम करण जी शरह खे बिजलीअ जी सघ चइबो आहे या इलेक्ट्रिक पावर चइबो आहे। ठीकु आहे।
हाणे जनरल फार्मूलो जेकॾहिं ॾिसंदासीं असां ऑलरेडी 9th क्लास में पढ़ी आया आहियूं, उहो आहे वर्क पर यूनिट टाइम, यानी केतिरे टाइम में असां केतिरो कमु कयोसीं उहो पावर आहे। उन खां बाद में हिकिड़ो ॿियो फार्मूलो बि असां जेको आहे पढ़ियोसीं, उहो आहे वरी एनर्जी पर यूनिट टाइम, यानी कंहिं बि सर्किट में जेको आहे केतिरी एनर्जी आई या केतिरी एनर्जी उन सर्किट मां ख़ारिज थी विथ रिस्पेक्ट टू टाइम, ठीकु आहे, उहो बि जेको आहे त पावर आहे। सो हिनखे असां बाद में यूज़ कंदासीं, पहिरियों असां हिन पॉइंट ते ईंदासीं, ठीकु आहे। सो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन फार्मूले खे ॾिसूं त हिन फार्मूले जे बुनियाद ते बि असां वटि हिकिड़ी डेफिनेशन ॾिनल आहे, उहा आहे, चवे थो द रेट ऑफ ट्रांसफर ऑफ एनर्जी इज कॉल्ड पावर। त माना जेको आहे त वक़्त जे हिसाब सां, टाइम जे हिसाब सां केतिरी एनर्जी असांजी ट्रांसफर थी थिए, यानी कंहिं शइ में केतिरी एनर्जी आई या उन मां जेको आहे त ख़ारिज थी, इहो बि जेको आहे त पावर आहे। तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन फार्मूले खे ॾिसंदासीं त हीउ जेको फार्मूलो आहे इन में वर्क असांखे ॿुधाए थो, पर जेकॾहिं असां हिन फार्मूले में ॾिसूं त छा हिन फार्मूले जे तहत असां इलेक्ट्रिक पावर कैलकुलेट करे सघूं था, त असां नथा करे सघूं। छाजे करे? त हिते जेको आहे त असांखे वर्क मिलियल आहे। हाणे जेकॾहिं असां वर्क जो फार्मूलो ॾिसंदासीं त वर्क जो जेको फार्मूलो आहे उहो आहे डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। त हिते असां वटि जेको आहे त फोर्स ऐं डिस्प्लेसमेंट जो ज़िक्र ई न आहे। हिते असां किन शयुनि खे मद्देनज़र रखंदासीं जॾहिं असां पावर कैलकुलेट कंदासीं, हिकु वोल्टेज, ॿियो करंट, या उन खां पोइ जेको आहे त रेज़िस्टर। अगरि जेकॾहिं इन टिनी शयुनि मां का शइ असांखे जेको आहे त मिलियल आहे त पोइ हीउ फार्मूलो त असांजो उन हिसाब सां इनवेलिड थी वेंदो, ठीकु आहे। हाणे इन जे बुनियाद ते असां जेको आहे त कुझु फार्मूला ड्राइव कंदासीं जंहिंमें असां जेको आहे त इलेक्ट्रिक पावर कैलकुलेट करे सघूं। हाणे ईंदासीं असां जेको आहे त हिन फार्मूले जे तहत, त इन फार्मूले खे पढ़ण खां पहिरीं असीं प्यारा ॿारो ऑलरेडी हिकिड़ो फार्मूलो पढ़ी आयासीं जेको हुयो पोटेंशियल डिफरेंस। और पोटेंशियल डिफरेंस कंहिंजे बराबरि हुयो? उहो हुयो वर्क पर यूनिट चार्ज। त चार्ज ते केतिरो वर्क थो थिए। हाणे जेकॾहिं असां हिन मां वर्क मालूम करणु चाहियूं त वर्क कीअं मालूम कंदासीं? असां हिन फार्मूले खे रीअरेंज कयोसीं त इहो थी वेंदो W इज इक्वल टू पोटेंशियल डिफरेंस इनटू चार्ज, यानी वर्क असांजो कंहिंजे बराबरि थी वियो? V इनटू Q। हाणे जेकॾहिं असां हिन W जी जॻह ते V इनटू Q रखूं त रखी सघूं था, तो असां लिखियोसीं P इज इक्वल टू V इनटू Q डिवाइड बाय टाइम, ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हिते थोरो गौर कयूं त हीअ त थी वई असांजी पोटेंशियल डिफरेंस। उन खां पोइ चार्ज पर यूनिट टाइम, इहो छा जो फार्मूलो थी वियो? वरी ऑलरेडी असां डिस्कस करे आया आहियूं त चार्ज पर यूनिट टाइम जेको आहे उहो आहे वरी करंट। त हाणे V असांजी साॻी रहंदी, चार्ज पर यूनिट टाइम जी जॻह ते असां करंट रखी सघूं था, तो असां हिते लिखियोसीं P इज इक्वल टू V इनटू I, यानी पावर जो जेको फार्मूलो आहे उहो असां वटि ठही पियो P इज इक्वल टू V इनटू I। हाणे ही असां वटि जेको आहे त इलेक्ट्रिक पावर जो फार्मूलो आयो, या हिन जो ॿियो बि नालो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं पावर डिसिपेशन, ठीकु आहे। हाणे यानी पावर असांजो केतिरो कंज़्यूम थियो, केतिरो पावर असांजो ख़र्च थियो उन सर्किट में, इन खे बि जेको आहे असां हिन फार्मूले जे तहत मालूम करे सघूं था। अगरि जेकॾहिं असां पावर डिसिपेशन जी ॻाल्हि कंदासीं पहिरियां ॿारो, त पावर डिसिपेशन जो फर्स्ट ईयर में अलॻि सां हिकिड़ो टॉपिक आहे, ठीकु आहे। उहो हिकिड़ो वरी असांजो अलॻि सां मुकमल हिकिड़ो लेक्चर जेको आहे त ठही सघे थो पावर डिसिपेशन ते। जॾहिं तव्हां फर्स्ट ईयर में ईंदव त तव्हां ही पावर डिसिपेशन जेको आहे त डिटेल में पढ़ंदव। उन में बि असांजा फार्मूला इहे जेको आहे त यूज़ थींदा, पर उते कॉन्सेप्ट जेको आहे उहो थोरो चेंज आहे, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हिते जेको आहे त असां ही फार्मूलो ड्राइव कयोसीं P इज इक्वल टू V इनटू I। उन खां बाद में कुझु असां ॿिया बि फार्मूला जेको आहे त हिते ड्राइव कंदासीं। मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांखे हिते पोटेंशियल डिफरेंस ऐं करंट मिलियल आहे त असां ही फार्मूलो यूज़ करे सघूं था पावर खे मालूम करण जे लाइ। पर जेकॾहिं असांखे रेज़िस्टर थो ॾे, चवे थो त रेज़िस्टर मिलियल आहे ऐं करंट मिलियल आहे, त पोइ तव्हां कीअं पावर मालूम कंदव? जेकॾहिं असांखे पोटेंशियल डिफरेंस ऐं रेज़िस्टेंस ॾे थो त पोइ असां कीअं जेको आहे त पावर मालूम कंदासीं? तो इहे फार्मूला असां हिते ड्राइव कंदासीं, ठीकु आहे। हाणे इन फार्मूले खे ड्राइव करण जे लाइ असां हेल्प वठंदासीं ओम जे कानून खां, ठीकु आहे, बाय यूज़िंग ओम्स लॉ। तो ओम्स लॉ छा आहे? उहा आहे V इज इक्वल टू IR। हाणे हिते ॾिसो त ही जेको फार्मूलो आहे इन में पोटेंशियल डिफरेंस असां वटि मिलियल आहे, पर ओम जे कानून में जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उते पोटेंशियल जेका डिफरेंस आहे उहा बराबरि आहे I इनटू R जे, यानी असां हिन V जे जॻह ते IR रखी सघूं था, बिल्कुलु रखी सघूं था। तो हिते असां लिखियोसीं P इज इक्वल टू V जी जॻह ते IR ऐं I असांजी उही जेका आहे उहा सेम रही। उन खां बाद में हाणे हिनखे जेकॾहिं असां पाण में समराइज़ कयूं त हिकिड़ी आहे हीअ, ॿी आहे हीअ, या थी वेंदी I स्क्वायर
ऐं आर असांजी साॻी रही। ठीकु आहे। ऐं हीउ असां वटि ठही पियो हिकिड़ो ॿियो फार्मूलो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं अञा असां जेको आहे त हिनखे अॻिते वधायूं त हिकिड़ो ॿियो बि फार्मूलो ठही सघे थो ऐं उनखे ठाहिण जे लाइ बि असां जेको आहे त ओम जे कानून जी जेको आहे त मदद वठंदासीं। तो अगेन बाय यूज़िंग ओम्स लॉ। हाणे ॾिसो प्यारा ॿारो त असां वटि जेको ओम्स लॉ आहे उहो आहे V इक्वल टू IR। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असांखे हितां करंट मालूम करणो हुजे त करंट कीअं मालूम कंदासीं, उनजे लाइ असां जेको आहे त V डिवाइड बाय R कंदासीं त असांखे करंट मिली वेंदो। हाणे ॾिसो त हिन फार्मूले में ही जेको असां सेकंड फार्मूलो ड्राइव कयोसीं, हिन I जी जॻह ते जेकॾहिं असां V अपॉन R रखूं त रखी सघूं था, यानी I जेको आहे उहो V अपॉन R जे बराबरि आहे। ठीकु आहे। तो हिते असां V अपॉन R रखियोसीं, फार्मूले में स्क्वायर आहे, इन करे असां जेको आहे त हिते V ते बि स्क्वायर ॾिनोसीं ऐं R ते बि स्क्वायर ॾिनोसीं। ठीकु आहे। उन खां बाद में तव्हां ॾिसंदव त हिते असां वटि डिवाइड में R आहे। ठीकु आहे। हिकिड़ी R ओही आहे, ॿी R ओही आहे, इहे पाण में कैंसल आउट थी वेंदा। ठीकु आहे। बाक़ी छा बचंदो, बाक़ी असां वटि हिते जेको बचंदो उहो बचंदो V स्क्वायर अपॉन R। सो ही असां वटि जेको आहे त टियों फार्मूलो ड्राइव थी वियो कंहिंजो, पावर जो। ठीकु आहे। या असां हिनखे ईअं खणी चऊं त पावर डिसिपेशन इन रेज़िस्टर। ठीकु आहे। त रेज़िस्टर में पावर जेको आहे केतिरो ख़र्च थिए थो उनजो जेको आहे त फार्मूलो असां हिते ड्राइव कयोसीं। त प्यारा ॿारो ही जेको टॉपिक आहे उनखे जेको आहे त पावर डिसिपेशन इन रेज़िस्टर जे नाले सां बि जेको आहे त लिखियो वेंदो आहे, या सिर्फ़ पावर डिसिपेशन या पावर डिसिपेशन इन रेज़िस्टर। ठीकु आहे। त यानी असांखे कंहिं बि सर्किट में या रेज़िस्टर में पावर खे मालूम करण जे लाइ टे फार्मूला मिली विया। हिकिड़ो P इज़ इक्वल टू V आहे, ॿियो P इज़ इक्वल टू I स्क्वायर R ऐं टियों P इज़ इक्वल टू V स्क्वायर अपॉन R। हाणे उन खां बाद में जेकॾहिं असां पावर डिसिपेशन जे कॉन्सेप्ट ते अचूं या उनजी डेफिनेशन ते अचूं त इन जी डेफिनेशन जे लाइ छा थो चवे, इन जे लाइ चवे थो द रेट एट विच द हीट इज डिसिपेटेड इज कॉल्ड द पावर डिसिपेटेड। ठीकु आहे। यानी गर्मी ज़ाया थियण जी शरह खे सघ जो ज़ाया थियणु चइबो आहे। ठीकु आहे। जॾहिं कंहिं बि सर्किट में चार्ज जो फ्लो थींदो त छा थींदो आहे, उहो सर्किट गरम थी वेंदो आहे। उहो सर्किट गरम थींदो आहे, उन गरम छाजे करे थींदो आहे, छो त हुन में हीट वधी वेंदी आहे ऐं हीट उहा जेका हूंदी आहे उहा असांजे कंहिं बि कम जी न हूंदी आहे। इन जे करे उहा हीट असांजी जेको आहे त डिसिपेट थींदी आहे, ज़ाया थी वेंदी आहे, जंहिंजे तहत जेको आहे त असांजो पावर बि कुझु हद ताईं ज़ाया थींदो आहे। ठीकु आहे। तॾहिं जेको आहे हिते चयोसीं द रेट एट विच द हीट इज डिसिपेटेड इज कॉल्ड पावर डिसिपेटेड। ठीकु आहे। सो हाणे असां सम्झंदासीं एनर्जी इन रेज़िस्टर या हीट इन रेज़िस्टर। असांजे जेके बुक में लिखियल आहे उहो लिखियल आहे हीट इन रेज़िस्टर। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो इन जो कॉन्सेप्ट कुझु असां हिन तरीक़े सां पहिरियों सम्झूं त मिसाल जे तौर ते ॾिसो त रेज़िस्टर जेको आहे उहो कहिड़े नमूने सां कमु कंदो आहे। हाणे छा थींदो आहे त जेकॾहिं असां वटि कंहिं सर्किट में इलेक्ट्रॉन फ्लो कंदा आहिनि त पोइ छा थींदो आहे, उहे इलेक्ट्रॉन जेके हूंदा आहिनि उहे फ्री इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे जॾहिं फ्री इलेक्ट्रॉन कंहिं सर्किट में या रेज़िस्टर में फ्लो था करनि त छा थींदो आहे त रेज़िस्टर में या उन सर्किट में जेको आहे त असांजा एटम जेके हूंदा आहिनि उहे फिक्स हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे छा थो थिए त एटम जॾहिं इलेक्ट्रॉन अचनि था, अची करे एटम सां टकराइजनि था त पोइ छा थींदो आहे त उहे इलेक्ट्रॉन पंहिंजी कुझु एनर्जी उन एटमनि में जेको आहे त ट्रांसफर कंदा आहिनि। उन खां पोइ छा थो थिए प्यारा ॿारो, उहो हिकु इलेक्ट्रॉन जेको आहे उन हिकु एटम सां नथो टकराइजे, उन हिकु एटम सां खोड़ सारा इलेक्ट्रॉन टकराइजनि था। ठीकु आहे। पोइ छा थो थिए त उहा हीट जेका मोशन जे करे यानी टकराइजण जे करे जेका हीट उन एटम्स में जेको आहे त स्टोर थी थिए, जॾहिं उहा स्टोर थी थिए त पोइ छा थो थिए त उहे जेके एटम आहिनि प्यारा ॿारो उहे वाइब्रेट करणु स्टार्ट था थियनि, वाइब्रेट करणु शुरू था कनि। हाणे पोइ जेतिरा वधीक इलेक्ट्रॉन उन सां हिट थींदा उहो एटम ओतिरो वधीक जेको आहे त वाइब्रेट करणु शुरू थींदो। हाणे जेतिरो वधीक वाइब्रेट कंदो ओतिरो जेको आहे त हीट वधीक जेको आहे त ॿाहिरि रिलीज़ कंदो। इन ई शइ खे जेको आहे त असां चऊं था हीट इन रेज़िस्टर या एनर्जी इन रेज़िस्टर। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हिते जेको आहे त लिखे थो, तो अहिड़े नमूने सां हिते चवे थो त ड्यू टू द कोलियंस बिटवीन द फ्री इलेक्ट्रॉन्स एंड एटम्स ऑफ द रेज़िस्टर, electrons lose energy while the atoms gain energy and their vibrational energy increases and appears in the rise of temperature of the resistor। ठीक है। चवे तो रेज़िस्टर जे आज़ाद इलेक्ट्रॉन ऐं एटमन जे विच में टक्कर जे नतीजे में इलेक्ट्रॉन तवानाई विञाईंदा आहिनि, जॾहिं त एटम तवानाई हासिल कंदा आहिनि
ऐं उहा तवानाई संदन लर्ज़िश वारी तवानाई वधाईंदी आहे ऐं रेज़िस्टर जी गर्मी पद जे वाधारे जी सूरत में ज़ाहिर थींदी आहे। हाणे जॾहिं छा थो थिए त इलेक्ट्रॉन उन एटम सां टकराइजनि था त एटम जेको आहे त उहा एनर्जी हासिल था कनि ऐं उन खां बाद में एटम्स जो जेको टेम्परेचर आहे उहो वधी थो वञे। ठीकु आहे, जॾहिं सभिनी एटम्स जो उहो टेम्परेचर वधी थो वञे त असांखे जेको आहे त उन रेज़िस्टर जो जेको टेम्परेचर आहे जनरली उहो इंक्रीज़ थींदे नज़र थो अचे। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं असां एनर्जी कंज़प्शन जे बुनियाद ते जेको आहे त असां जेको आहे त फार्मूलो ठाहियूं, सो प्यारा ॿारो हाणे असां ॾिसंदासीं त केतिरी एनर्जी जेको आहे त असांजी ज़ाया थी थिए उन टकराइजण जे करे, उन कोलियन जे करे। त इनखे मालूम करण जे लाइ बि असां जेको आहे त साॻियो जेको आहे त फार्मूलो यूज़ कंदासीं पावर जो। तो पावर इज इक्वल टू एनर्जी पर यूनिट टाइम। ॿियो फार्मूलो असां वटि हुयो पावर वर्क अपॉन टाइम, पर हिते असां जेको फार्मूलो यूज़ कंदासीं उहो एनर्जी वारो कंदासीं, छो त असांखे जेको आहे त एनर्जी मालूम करणी आहे। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां हाणे जेकॾहिं हिते असां एनर्जी मालूम कंदासीं त एनर्जी मालूम करण जे लाइ असां छा कंदासीं, हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं। ठीकु आहे, त हीउ थी वेंदो असांजो ई इज इक्वल टू पावर इंटू टाइम। पावर जो असां फर्स्ट फार्मूलो पढ़ी आयासीं त उहो हुयो पी इज इक्वल टू वी आई, यानी हिन पी जी जॻह ते वी आई असां रखी सघूं था, तो रखंदासीं। हे थी वेंदो ई इज इक्वल टू वी आई इंटू टी। त हीउ असांजो जेको आहे त एनर्जीअ जो फर्स्ट फार्मूलो थी वियो। त प्यारा ॿारो, इन ई फार्मूले में असां पावर जो सेकंड फार्मूलो जेको आहे त यूज़ कंदासीं, जेको असां पढ़ी आयासीं ऐं ड्राइव कयोसीं वी स्क्वायर इंटू आर। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं वी स्क्वायर आर असां हिन पी जी जॻह ते रखूं त इहो ठही वेंदो असां वटि जेको आहे आई स्क्वायर आर इंटू टी। हीउ असांजो सेकंड फार्मूलो ठही वियो। उन खां बाद में इन ई फार्मूले में जॾहिं असां वरी ही थर्ड फार्मूलो जेको आहे पुट कंदासीं, यानी वी स्क्वायर अपॉन आर, यानी पावर जो ही फार्मूलो जॾहिं हिन में पुट कंदासीं त हीउ असांजो जेको आहे त थर्ड फार्मूलो ठही वेंदो एनर्जीअ जो। इहो थी वेंदो असांजो वी स्क्वायर अपॉन आर इंटू टी। ठीकु आहे, तो हीउ असांजा जेको आहे त टे फार्मूला एनर्जीअ जा ड्राइव थी विया कंहिं मां, पावर जे फार्मूलनि मां। ठीकु आहे, त यानी हिकिड़े ई फार्मूले खे यूज़ करे असां पावर बि मालूम करे सघूं था ऐं उन खां बाद में एनर्जी बि मालूम करे सघूं था। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।